अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में के पहली कार माह फराशा सब खां पहिरियों हिकु नज़र अहम ख़बरुनि ते। सदर आसिफ अली ज़रदारी पार्लियामेंट में मंजूर थियल नवनि कानूननि जी मंजूरी ॾेई छॾी। एपीपी तरमीमी बिल, नया पाकिस्तान हाउसिंग अथॉरिटी बिल, पेमरा तरमीमी बिल जी मंजूरी। सदर ईद जे मौके ते कैदियुनि जी सज़ा घटाइण जी बि मंजूरी ॾेई छॾी। फील्ड मार्शल सईद आसिम मुनीर जे अहल तशरीह जे आलमनि सां मुलाक़ात, गुमराह कंदड़ मालूमात, फिरका वारियत ऐं गैर मुल्की साज़िशुनि जो मुक़ाबिलो करण जी ज़रूरत ते ज़ोर। ऑपरेशन गज़ब हक़ समेत ख़िते जे ताज़ी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल। फील्ड मार्शल सईद आसिम मुनीर चयो आहे त पाकिस्तान ख़िते में छिकताण घटाइण लाइ सिफ़ारती कोशिशूं करे रहियो आहे। मज़हबी जज़्बनि खे तशद्दुद लाइ भड़काइण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। कंहिं ॿिए मुल्क में थींदड़ वाक़िअनि खे बुनियाद बणाए पाकिस्तान में तशद्दुद बर्दाश्त न कयो वेंदो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़फ़े वक़फ़े सां बरसात जारी। 2 ॾींहनि दौरान बरसात दौरान हादसनि ऐं वाक़िअनि में 20 खां वधीक माण्हू फौत। कराची में तेज़ हवा सां गॾु तूफ़ानी बरसात तबाही मचाए छॾी। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हादसा ऐं वाक़िआ। बल्दिया कॉलोनी में घर जी भिति किरण सबबि 13 ॼणा फौत। हैदराबाद में वक़फ़े वक़फ़े सां बरसात जो सिलसिलो बि जारी। रोडनि रस्तनि ते पाणी पीइजी वियो। टंडो अलाहिया, मटियारी, नवाबशाह, ॼामशोरो, मीरपुर ख़ास, दादू ऐं सांगड़ में बि बरसात। उमरकोट, कुंडरी, चंबर, संजरसांग, भिटशाह ऐं ॿियनि इलाइक़नि में बि वक़फ़े वक़फ़े सां वसकारो। खीरथर जे जाबलू पट्टीअ में तेज़ बरसातुनि बाद काछीअ में नई गाज 14 फुट वही आई।